गंजे टकर जी हंज ऐं सिंधु दरिया जे किनारे ते वाक़े ज़िले टंडे मामा खान जी सभिनी खां वॾी आबादी वारो ॻोठु सुलेमान सुमरो या हेरन जागीर खे हिकु मुनज़्ज़म मनसूबे जे तहत हिकु देह में हुअण जे बावजूदि उन्हनि खे सियासी ताक़त जो तवाज़ुन तोड़ण जे लाइ हिक ई शहर के ॿिनि यूसीज़ में केक जियां कटे अधु खे यूसी मुलाकातियार में ऐं अधु खे यूसी सईदपुर टक्कर में ज़िम करे न सिर्फ़ हिन ॻोठ में 5000 माण्हुनि खे दरबदर कयो वियो आहे पर ॻोठ सुलेमान सुमरे जे मुअज़्ज़िज़ीन समेत आवाम खे सख़्तु मायूस कयो वियो आहे। इन सिलसिले में ॻोठ सुलेमान सूमरे जे मुअज़्ज़िज़ वापारी सेठ हुसैन सुमरे जो सर सुलेमान सुमरो असल में हिन ॻोठ जो नालो आहे जेको सुलेमान सुमरो जो उतां आयो हो जी पंहिंजो रण कच्छ खां हिते जो ॻोठ आबाद कयो हेरन जागीर ते मीरनि जी जागीर हुई उन जे करे हिते जेके मुख़्तलिफ़ ॻोठ हुआ सभु हेरन जागीर नाले सां सॾिबा आहिनि पर असल नालो ॻोठ जो सुलेमान सुमरो आहे जेका लिखत में शनाख़्ती कार्ड में गवर्नमेंट रिकॉर्ड में सुलेमान सुमरो आहे। साईं असांजे ओसे पासे मुंहिंजो छोटा बिरादरी आहे, सोलंगी बिरादरी आहे, लाखा बिरादरी आहे, हिंगोरा बिरादरी आहे, मला बिरादरी आहे ऐं बिरोई बिरादरी आहे। सर आबादी असांजी तक़रीबन अंदाज़ो ॾिसमनि त 5000 खनि क्रॉस कंदी छो त सर असांजो ॻोठ सुलेमान सुमरो वॾो ॻोठ त आहे मगर उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इंतिज़ामी तरीक़नि सां उनखे बर्बादु कयो वियो आहे। जीअं असां वेठा आहियूं हींअर ही ॻोठ शहर जो विच मर्कज़ आहे मगर हीअ आहे यूनियन काउंसिल मुलाकातियार मंझि ऐं बाक़ी बक़ाया ॻोठ जो हिसो आहे उहो यूनियन काउंसिल सईदपुर मंझि। हिन क़दीमी ॻोठ में को बि हेल्थ सेंटर न आहे जॾहिं त मुलाकातियार ऐं वसीम मलिक शाह में 2 सेंटर आहिनि। हिन ॻोठ में 1000 नियाणियुनि जे लाइ ऐं उन्हनि जी तइलीम खे बरक़रार रखण लाइ को बि गर्ल्स स्कूल कोन्हे जॾहिं त मुलाकातियार ऐं वसीम मलिक शाह जी हिक ई देह में 2 TCF जा स्कूल मौजूदु आहिनि। असांजो ॻोठ सुलेमान सुमरो जेको टन मोहम्मद खान जे ज़िले जे वॾो आबादी वारो ॻोठ आहे उन में असांजो हेल्थ सेंटर कोन्हे जॾहिं त वसीम मलिक शाह में हेल्थ सेंटर आहे, मुलाकातियार में हेल्थ सेंटर आहे, सईदपुर में हेल्थ सेंटर आहे ऐं उन टिननि ॻोठनि जी तव्हां आबादी मिलाईंदा टिननि ॻोठनि जी आबादीशुमारी खां वधीक आदमशुमारी सुलेमान सुमरे जी आहे। भई हिते असां वटि डिस्पेंसरी आहे छा त असांजो या तो सियासी असांखे बदमाशी कई वञे पई या ॼाणी बुझी असां बदमाशी कई वञे पई। मुलाकातियार यूनियन काउंसिल में 2 शहरनि में वसीम मलिक शाह में TCS स्कूल आहे, मुलाकातियार में TCS स्कूल आहे जेका हिकिड़ी देह आहे उन जे अॻे 2 TCS स्कूल ठीकु आहे। असांजो हिते 1000 घर असां वटि TCS स्कूल कोन्हे असांजा ॿार काड़े में ईंदा आहिनि पढ़णु वरी काड़े में वापसि थींदा आहिनि। जॾहिं मंज़ूरु थियो वसीम मलिक शाह स्कूल तॾहिं ज़ाती रिकॉर्ड ई मूंखे ख़बर सुलेमान सुमरे नाले मंज़ूरु थियो छा थी वियो पंहिंजो पेट्रोल पंप वारी कंपनी तावन सां मूंखे बि उन कंपनी वारो घुरायो हुते असीं मजबूर आहियूं असां हुकुम इहो आहे रिकॉर्ड में पंहिंजी सुलेमान सुमरो थियो हाणे चेंज कयूं वसीम मलिक शाह कयो आहे। फिर असां गांव कूक त कंदा आहियूं असल में यूनियन काउंसिल जे बारे में असां हाजी अब्दुल ख़ालिद मरोम जे टाइम खां वठी शिकायतूं कयूं पोइ असां मुख़्तलिफ़ प्रोपोज़ल ठाहे ॾिना आहिनि खे मुख़्तलिफ़ ज़हन जा की आदमशुमारी असांजो आहिनि असांजे यूनियन काउंसिल करे ॾियो मगर कुझु सियासी माण्हुनि जे मुखालिफ़त जे करे हाजी अब्दुल ख़ालिद खे बि न हली ऐं असां यूनियन काउंसिल न थी। वरी हींअर असांखे मुतमिन करण लाइ चयो असांखे अव्हांखे असीं टाउन कमेटी था ठाहे ॾियूं मगर टाउन कमेटी ठही त कोन्हे वरी असांखे मुतमिन था कनि खाली सियासी माण्हू जॾहिं इलेक्शन ईंदी आहे मुतमिन कंदा आहिनि तव्हांखे हीअ था करे ॾियूं हू था करे ॾियूं फिर असां वटि वॾो मसइलो तइलीम जो आहे। असां वटि गर्ल्स हाई स्कूल लाइ प्लाट मूं ॾिनूं पंहिंजो जंहिंमें बिल्डिंग ठही उहा बिल्डिंग वापसि बर्बादु थी वई ठही बि सही वापसि बर्बादु थी वई। हिते असां वटि न टीचर आहिनि 2 शिफ्ट में पढ़ाई थींदी आहे गर्ल्स जी 2 शिफ्ट हैदराबाद शहर खां जेके मायूं वेंदियूं आहिनि 2:30 बजे वरी शाम जो 5 बजे वापसि थी वेंदियूं आहिनि पढ़ाई को ख़ासि कोन्हे। असांजो वॾो में वॾो मसइलो असांजो त असांजूं नियाणियूं तइलीम कोन थी हासिलु करे सघनि ऐं जंहिं घर जे अंदरि पढ़ियल लिखियल औरत न आहे त उहो घर बर्बादु हूंदो आहे जे पढ़ियल लिखियल औरत घर में आहे त पोइ उहो घर न आहे त यूनिवर्सिटी आहे
ॿार खे तइलीम घर मां ई मिलंदी आहे। तरबियत तइलीम जो गफ़ ॾींदी आहे। जॾहिं ॿार घर मां तरबियत न सिखी वेंदो अॻियां स्कूल में तइलीम कहिड़ी पढ़ंदो। हिन ॻोठ जो ज़हरीलो ऐं खारो पाणी आहे। वापारी मर्कज़ हुअण जे बावजूदि ॻोठ ऐं शहर सां माटे जी मां वारो सलूक जारी आहे। असांजी आला अख़्तियारी ते फ़र्ज़ु आयद थिए थो त फौरी तौर ते हिन ज़ियादती वारे अमल जो नोटिस वठे इन जो फौरी इज़ालो कयो वञे।